अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये त मां तव्हांजो पंहिंजो दोस्त अलीगुल सुमरो लतीफ़ साईं जो शाइर आहे। जंहिंमूं मोड़ी मट त पाण सुञाणे जी सुपरी, जंहिंमूं मोड़ी मट त पाण सुञाणे जी सुपरी, असुल आवाजनि जा तूं ऐब ढकी अत, ए पे तुंहिंजी पत जीअं विलियूं ढकी वलार। दोस्तों, अॼु असां अदे अली असगर सोलंकी साहिब जी दावत ते आया आहियूं ऐं अदो ज़ुल्फ़कार सोलंकी साहिब बि असां साण आहे। हिकिड़ो सॉन्ग्स मां चवंदुसि, अदे नज़ीर अहमद सोलंकी साहब खे डेडिकेट कयां थो। ओ छॾे तूं जे वेंदे दिलबर, मां चैन ॾींहनि जे अंदर, ॻोल्हे यार मां अहिड़ो कंदुमि, हूंदो गुल जहिड़ो उन सां गॾु मां घुमंदुमि, हूंदो गुल जहिड़ो उन सां गॾु मां घुमंदुमि। अदा ज़ुल्फ़कार सोलंकी साहब हाणे तव्हांखे सॉन्ग्स ॿुधाईंदो। उहा बार पुरानो गाल न चयो भा नदीन मुआरे वारो शाइर। जी जी बिल्कुल। वो हाणे पंहिंजे आवाज़ में बयान करे ॿुधायां, घणो टाइम थी वियो कोन ॿुधो। हाल ठीकु आहे, ॿुधायूं को मसलो न। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि दोस्तो? कीअं आहियो? ख़ुशि हो? बिल्कुलु ठीकु हूंदव, ख़ुशि हूंदव। नज़ीर साहिब जी शाइरी में उहो वीडियो असांजो भरे थो, कैमरामैन बि आहे, वीडियो बि असांजो भरे थो, पाण शाइर बि आहे। उनजी शाइरी में हिकिड़ो गीत तव्हांखे ॿुधाईंदुमि। हा, सुठो आहे, तमामु बहितरीनु आहे, ज़माने जे हिसाब सां आहे। ओ ॾाढो ॾुखियो आ दौर मिड़ई पियो अलाह हलाए, ॾाढो ॾुखियो आ दौर मिड़ई पियो अलाह हलाए, कहिड़ा सूर ॿुधाया परेशान थी वियो आहियां, ही आहे ज़मानो ज़ोर, ॾाढो ॾुखियो आ दौर मिड़ई पियो अलाह हलाए। वाह, सही आहे। महिरबानी महिरबानी। हाणे असगर ॻाल्हाईंदो तव्हां सां, टिकटॉकर बि आहे, असांजो प्यारो दोस्त, मामे जो पुटु आहे, प्यारो बि आहे असांखे। अस्सलाम वालेकुम यार, मतलब कहिड़ा हाल दोस्तों? उमेद कयां सभु दोस्त ठीकु हूंदा। सिंगर ज़ुल्फ़कार अली सोलंकी सां मिली मलोटरा मां ख़ुशी थी, ॾाढी महिरबानी। हिन जी असांखे टाइम न आहे। अलीगुल साहिब सुमरो सिंगर से मिली ॾाढी ख़ुशी थी, हिननि जी महिरबानी। असांखे